डिगड़ी में नाजायज़ हद दाख़िलनि ख़िलाफ़ ऑपरेशन शुरू। ऑपरेशन की अॻुवाणी असिस्टेंट कमिश्नर डिगड़ी फैसल गुजर करे रहियो हो। ऑपरेशन जो आगाज़ टंडोबागो रोड खां कयो वियो। दुकाननि अॻियां ठहियल पक्का धिका ॾाठा विया, छपरा ऐं कैबिनूं हटायूं वियूं। ऑपरेशन दौरान असिस्टेंट कमिश्नर सां गॾु मुख़्तियारकार डिगड़ी हमीदुल्ला रिंद, असिस्टेंट मुख़्तियारकार अयाज़ हुसैन शालमाणी, टाउन ऑफिसर टाउन कमेटी डिगड़ी मुमताज़ चन्ना, टाउन जो अमलो SHO डिगड़ी इमदाद अली शाह, पुलिस नफ़री सां गॾु जॾहिं त एस्को तरफ़ां अरशद क़ाइम ख़ानी पंहिंजी टीम सां गॾु मौजूदु हो। टंडोबागो रोड खां मोहम्मदी चौक टंडो ग़ुलाम अली रोड ताईं पकियूं हद दाख़िलियूं ठाहियूं वियूं। इन मौक़े ते शहरियुनि जो चवणु हो त छपरा ऐं सामान हटाइण सां को बि फ़ाइदो नाहे थींदो जेसीं ताईं गाॾा, टैक्सियूं, चङी रिक्शा मेन रोडनि तां न हटाया विया ऐं ग़ैर क़ानूनी पार्किंग खे ख़तमु करे हिननि खे मुतल जॻह न फ़राहम कई वई त ऑपरेशन बाद गाॾा, चङी रिक्शा ऐं टैक्सियूं वापसि पंहिंजी साॻी जॻह ते अची वेंदियूं। सिर्फ़ु दुकानदारनि कई दुकाननि जे अंदरि रहण जो पाबंद करण सां मसइलो हल न थींदो। हिन जो मुस्तक़िल हल कढियो वञे। रस्मी कार्रवाइयुनि सां को बि फ़ाइदो नाहे। रिपोर्ट नसीर कुरैशी, इबरत न्यूज़ डिगड़ी।